रीअ सुर में तकबीर विझनि थियूं, से कीअं सुरमो पायनि रीअ सुर में तकबीर विझनि थियूं। दोस्तों हींअर इन यादगार महफ़िल वॉल्यूम नंबर 17 गोल्डन जो पंजो कलाम ॿुधंदासीं, जंहिंजा शाइर आहिनि हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह। उस्ताद जलाल चांडी जी यादगार महफ़िल वॉल्यूम नंबर 17 गोल्डन तव्हां ॿुधी रहिया आहियो। शाइर शमन अली मलिक होसपुर कंदकोट खां, जेको उस्ताद जलाल चांडी जो प्यारो दोस्त ऐं शीदाई आहे। दोस्तों इन कलाम जे लाइ असांखे फरमाइश कई आहे असांजे पहिरीं प्यारे दोस्त रमज़ान अली शर साहिबु नईं देरे खां, हाजी मिर्ज़ा ख़ुश सऊदी अरब खां। अचो त पोइ गॾिजी ॿुधूं पंज चैनल कामना जानी सिंधी यूट्यूब ते ऐं पेज फेसबुक ते। सुपरी अल्लाह तुत कजल थोरो पा माहू तो मचो वतन तुझे सिर मत नाजुक नजर जी पवी सुर में तकबीर विझल तूं होली सुर में तकबीर विझल तूं ओ सेकी सुर पेश कामरान जानी सिंधी। सुर में तकबीर विझल तूं होली सुर में तकबीर विझल तूं ओ सेकी सुर आइन ओ सेकी सुर आइन सुर में तकबीर विझल तूं अला सेकी सुर हक
असुर में तकबीर जल तूं ओ ठेकी असुर मोबाइल ओ ठेकी असुर मोबाइल करी असुर में तकबीर जल तूं अला ठेकी असुर पेशकश कामरान जानी सिंधी। असुर में तकबीर जल तो होरी असुर में तकबीर जल तो ओ ठेकी असुर मोबाइल ओ ठेकी असुर मोबाइल होरी असुर में तकबीर जल तो अला ठेकी असुर मोबाइल